अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पाप नगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदा ऐं छा थियण वारो आहे। छा सारंग ऐं मल्हार वारा वॾेरे बालाज खान जे मुंशी खे छॾे ॾींदा? छा मंठार वॾेरे बालाज खान जी हाणे ग़ुलामी कंदो? छा शेरदिल हाणे जल्द अज जल्द शादी कंदो या न? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां ॿाहिरि अंदरि ॿार वक़्तनि पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा छो जो अव्हांजो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पाप नगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मुंशी मखणे खे सारंग वारा गॾिजी वेंदा ऐं उनखे कॾहिं बि जेको आहे सो न छॾण जी कोशिशि कंदा। बहरहाल तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मुंशी मखणो उन्हनि खे जेको आहे सो चवंदो त मां पंहिंजे कम सां आयो आहियां, जेको आहे सो तव्हांजे फ़ाइदे में आहियां। बहरहाल मां तव्हांखे को बि नुक़सानु ॾियणु न आयो आहियां, मूंसां ॿियो केर बि गॾु न आहे, तव्हां मूं मां भउ न सम्झो ऐं मूंखे छॾे ॾियो। त मल्हार चवंदो असां तोखे जेको आहे सो हितां ज़िंदा कोन छॾे ॾींदासीं। त हुनखे जेको आहे सो मुंशी बाहूं ॿधंदो ऐं हू मल्हार ऐं सारंग हुनखे छॾे ॾींदा ऐं उन खां पोइ होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मंठार बि ॾाढो ग़मगीन रहे पियो, छो जो हुनखे जेको आहे सो पंहिंजी मोहबत बि हुनखे जेको आहे सो अपनाए न पियो ऐं जंहिं शख़्स जे करे उहो ज़ालिम थियो ऐं ज़ालिम वॾेरे बालाज खान जी साथ ॾेई रहियो हो, उहो ई जेको आहे सो हाणे उहो ई जेको आहे सो साथी हुनजो जेको आहे साथ नथो ॾिए। त उहो सोचे थो त पोइ मां हेॾा वॾा ज़ुल्म छो कयां। हुनखे मुंशी मखणो सम्झाइण जी कोशिशि करे थो। बहरहाल उहो उन ॻाल्हि खां बार बार इनकार करे थो। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे शेरदिल बि आहिस्ते आहिस्ते पंहिंजी शादी जूं तयारियूं कंदो ऐं जल्द अज जल्द शादी कंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।